अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ककर जी भेण कूंज ककर खे चवंदी त तूं असांखे गॾु वठी हल। ककर चवंदो मां कंहिंखे बि गॾु वठी न हलंदो, छो त उते ख़तरो हूंदो ऐं उन करे इन खां पोइ मां कान खे घर वठी अचां त तव्हां पोइ हिते ख़ुशियूं मल्हाए सघो था। ऐं ॿिए पासे रेज़न मिठल वारनि खे चवंदो त तव्हां होशियारु थीजो। रेज़न चवंदो त इहो कमु तव्हांजो आहे, तूं ऐं मिठल होशियारु थीजो। ठारा चवंदो असां हर हाल में होशियारु हूंदासीं, हर कंहिं में अखि विझंदासीं, असां खां लापरवाही हरगिज़ बि न थींदी। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेज़न वारा ऐं ककर वारा कान खे वठण वेंदा त रेस शाहनवाज़ खे गॾु वठी वेंदा, छो जो उन्हनि खे चवंदा तुंहिंजो हुजणु लाज़मी आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त ककर पंहिंजी कुंवार खे घर वठी रवानो कंदो ऐं मुराद खे इहा बि ख़बर न पवंदी त मुराद जी भेण जी शादी थी चुकी आहे। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ ऐं जेको रेज़न आहे उहो हाणे ककर जी कार वठी घर छॾे ईंदा ऐं उन खां पोइ यानी हिकु ॿ किस्त खां पोइ वरी सोडल वारनि खे फासाइण जी कोशिशि कंदा। त इहे या मुराद ऐं अली खान खे नुक़सानु पहुचाईंदा या वरी पीरियल खे नुक़सानु पहुचाईंदा। हीअं हाणे को न को तरीक़ो ज़रूरु कंदा, छो जो दोस्तों हीअ ड्रामे खे अॻिते वधाइण जी कोशिशि कंदा, उनजे करे को न को शरारती ज़रूरु कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों सोडल घणे में घणो परेशान हूंदो। दोस्तों सोडल फ़ैसिले में हर शइ लिखाए हुननि खां वठी ऐं पोइ हुननि खे शादी लाइ मोकल ॾेई छॾींदो। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ रेज़न जे मथां ज़ोर रखंदो त तूं हाणे जल्द खां जल्द मुंहिंजो कमु करे ॾे। रेज़न चवंदो त इन कम जे पोयां मां लॻो पियो आहियां ऐं मुंहिंजा माण्हू बि इन कम जे पोयां लॻा पिया आहिनि, तुंहिंजो कमु हर हाल में पूरो थींदो। रेस शाहनवाज़ रेज़न खे चवंदो इन कम में देरि थियणु न घुरिजे। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर पंहिंजे ॻोठनि जे ख़ातिर ज़ालिमनि मथां हाणे जंग कंदो, यानी उन्हनि जे मथां झेड़ो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों ककर जी फैमिली ॾाढी ख़ुशि हूंदी, हू नचंदी कुॾंदी ऐं सेरा ॻाईंदी ऐं ककर में इन में ॾाढो ख़ुशि हूंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों अॻिते हली ही ड्रामे खे वधाइण जी कोशिशि कंदा ऐं जेका ककर जी ज़ाल थींदी गुलपरी उन जे मथां ज़ुल्म कंदा, छो जो दोस्तों ककर वारा मुराद वारनि जा दुश्मन आहिनि, उन्हनि सां पुॼी न सघंदा, पोइ हिन निगरी जे मथां ज़ुल्म कंदा, यानी औरत जे मथां ज़ुल्म कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस शाहनवाज़ इहा सोचींदो त हाणे मां पीरियल खे आज़ादु कयां या उन खां पंहिंजो कमु कढां या वरी उनखे उनजो लाश घर मोकिलियां। त हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाहनवाज़ को न को कमु ज़रूरु कंदो मुराद वारनि खे फासाइण जी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।